हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असां अचनि जी ख़ुशी था मनायूं। आयो आहे असां वटि, महबूब जो शान ॿुधूं था, शान ॿुधायूं था। क़ुरान पाक मां, हदीस मां, उलमान जा अक़वाल, सहाबान जा फरमान। असां ईअं था चऊं त अल्लाह ताला असां वटि पंहिंजो प्यारो महबूब मोकिलियो आहे, असां वटि आयो आहे। पर महबूब जॾहिं आयो कोन हो, अञा महबूब जी विलादत कोन थी आहे, इन दुनिया जे अंदरि ज़ाहिरी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा कोन आया आहिनि। उन खां पहिरीं ईअं ते नबियनि बि चयो, सालिहीन बि ईअं ते चयो हिकिड़ो आख़िरी नबी ईंदो। उन्हनि जे ज़िक्र में असांजे ज़िक्र में फ़र्क़ु ई आहे। हो चवनि त आख़िरी नबी ईंदो, असीं चऊं त आख़िरी नबी आयो आहे। फ़र्क़ु इहो क़ुरान खां ॿुधाइनि। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो उहो ऐलान जेको पंहिंजे हवारियन खे फरमायो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मतियुनि खे, पंहिंजे हवारियन खे ॿुधायो, आउं अव्हां खे बिशारत थो ॾियां, आउं अव्हां खे ख़ुशख़बरी थो ॾियां, मूंखां बाद हिकिड़ो रसूल ईंदो जंहिंजो नालो अहमद हूंदो। मूंखां बाद ईंदो। 600 साल जे लॻभॻि हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरमियान में वक़्तु गुज़रियो 600 साल। 600 साल पहिरीं हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मतियुनि खे ॿुधायो, मूंखां बाद आख़िरी हिकिड़ो नबी ईंदो। व मुबश्शिरम बिरसूलिन याती, अव्हां खे बिशारत हो जाए कि रसूल जी जेको पोयां ईंदो उन जो नालो अहमद हूंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम 600 साल पहिरीं पंहिंजे उम्मतियुनि खे इहा ॻाल्हि ॿुधाए। हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाए ईंदो, असां चऊं था असां वटि आयो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां अॻियां बि इहो असांजो ईमान आहे त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं सभिनी नबियनि पंहिंजे उम्मतनि खे महबूब जो शान, महबूब जो ज़िक्र, महबूब जो तारीफ़ ॿुधायो आहे। पर हिकिड़ा अहिड़ा बि आहिनि जेके नबी न हुआ, बल्कि उन्हनि हिकिड़े ग़लति इरादे सां बि लिखता। जॾहिं महबूब जो शान, महबूब जो ज़िक्र मक़ाम ॿुधी करे 1000 साल पहिरीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आंदो। ॿुधो हूंदो वाक़ियो, यमन जो बादशाह आहे जंहिंखे तुबा चवंदा आहिनि। तुबा यमन जे बादशाह खे तुबा चवंदा आहिनि। या असांजे जमहूरी निज़ाम जे अंदरि जेको वॾो हूंदो आहे हुनखे वज़ीर आज़म मुंतखब या पूरे हिकिड़ो सदर हूंदो आहे, त उन हैसियत सां यमन जे बादशाहनि खे तुबा चवंदा हुआ। तुबा अल असद हुनैरी हुनजो नालो हो। 1000 साल पहिरीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां। तो यमन खां उहो लिखतो बादशाह पूरी दुनिया जे सैर व तफ़रीह जे लाइ पाण सां गॾु लश्करी खयां, लखनि जी तादाद में हुनजा फ़ौज लश्करी हुन सां गॾु हुआ। पोइ जंहिं इलाइक़े में वेंदो, जंहिं शहर में, जंहिं मुल्क में वेंदो हो, पोइ उन मुल्क मंझां चंद दानेश्वर माण्हू, चंद जेके आहिनि अहले इल्म हूंदा हुआ, उहे पाण सां गॾु पंहिंजे लश्कर सां शामिल करे पाण सां सैर व तफ़रीह जे लाइ खणी ईंदो हो। जंहिं इलाइक़े में वेंदो हो त उन इलाइक़े वारा, उन मुल्क वारा, उन इलाइक़े जा जेके वॾेरा या सरदार या बादशाह जेके हूंदा हुआ, त हिननि जे जाहो जलाल ऐं लश्कर खे ॾिसी करे ख़ौफ़ज़दा थींदा हुआ, उनजे अॻियां झुकी पवंदा हुआ। उहो बि हमलो कोन कंदा, उनजी इज़त आबरू कंदा हुआ, महिमानी उनजी कंदा हुआ, ख़िदमतूं कंदा हुआ। पोइ तुबा बादशाह फिरंदे 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 मके जी सरज़मीन ते आयो। जॾहिं मके जी सरज़मीन ते आयो त मके जे माण्हुनि का बि उनजी ताज़ीम कोन कई, को बि एतिराम कोन कयऊं, को बि हुननि जे लाइ कोई इस्तक़बाल कोन कयऊं। तुबा बादशाह पंहिंजे हिकिड़े मुशीर खे, वज़ीर खे घुरायो जेको वॾो हुनजो, उन खां पुछाई त हे माण्हू कहिड़ी क़ौम ही आहे, छेजी वजह से हर जगह ते मुझी इज्जत से, मुझी ताज़ीम कयूं, मुझो इस्तक़बाल कयूं,
पर हे कहिड़ा माण्हू आहिनि जेके मूंखे मुंहिंजी इज़त नथा कनि, मुंहिंजो को बि हिननि खे डपु आहे कोन। पोइ हुनजो मुशीर वज़ीर हुनखे चयो त तुब्बा ऐं बादशाह असांजा इन सरज़मीन ते हिकिड़ो घर आहे जंहिंजी माण्हू ताज़ीम कनि था, जंहिंजो नालो काबतुल्लाह आहे। हे माण्हू हिननि जा वाली आहिनि, उनजी रखवाली कनि था, मुतवली आहिनि हिननि जा। हे माण्हू कंहिंखे इज़त कोतारीनि, सिर्फ़ु हिन काबतुल्लाह जे तवाफ़ ऐं काबतुल्लाह में मसरूफ़ हूंदा। तुब्बा बादशाह बाद ईअं लिखियो, भाउ लिखियो त यमन जे बादशाह जो जेको माल बणे उन में के पेशाब थियो, पोइ हिन खार सां लिखो, लेकिन ॿिया मुख़्तलिफ़ वाक़ियात आहिनि। पोइ हिन छा कयो, तुब्बा बादशाह इहो इरादो कयो त काबतुल्लाह खे जंहिंजी माण्हू ताज़ीम कनि था, मुंहिंजी इज़त कोता करणु हिनखे ड्राए थो छॾियां। पंहिंजे लश्कर खे तयारु कई, सभिनी लश्कर खे जो तयारु थियो, काबतुल्लाह खे ड्रायूं था, जंहिंजी माण्हू ताज़ीम था कनि, मुंहिंजी इज़त आबरू कोता कनि। पोइ जॾहिं इहो इरादो कयईं, दिली दिल जे अंदरि अञा ख़यालात हुआ, लश्कर खे फौज खे तयारु कयईं, ख़ुदा ताला हिकिड़े मर्ज़ में हिनखे मुब्तला करे छॾियो। कननि मां, नकनि मां, अखियुनि मां गंदो पीप पाणी वहणु शुरू थी वियोसि। पोइ जेके डॉक्टर हुआ, माहिर हुआ, तबीब हुआ, सभिनी इलाज कया, हुनखे का बि सेहत कोन मिले, बीमारी में का बि शिफ़ा कोन मिले। पोइ हुन तुब्बा बादशाह जे लश्कर में हिकिड़ो आलिमनि जी वॾी हिकिड़ी जमात बि हुई, उहे राहिब हुआ, उन वक़्त जा जेके आहिनि उन्हनि खे इल्मु हुआ आसमानी किताब जो, उन्हनि मंझि उन्हनि जो हिकु वॾो आलिम हो। इन वज़ीर की चयईं, जेको बादशाह जो मुशीर कंहिंखे ताक़त करणी, बादशाह सां वञी करे को कलाम करे, को ॻाल्हि राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं करे। वज़ीर चयईं त वज़ीर तूं वञा असांजे बादशाह खे चओ, आऊं जेका तोखां ॻाल्हि पुछंदुसि उहा सच मूंखे ॿुधाए, तनाईअ में वेही करे ॻाल्हि कंदासीं, मूंखे इजाज़त ॾे थो या कोन थो ॾे, तुंहिंजी बीमारी जो इलाज आऊं थो कयां। अरे बादशाह हिन मर्ज़ में मुब्तला नारे त के मुंहिंजो इलाज करे। पोइ जॾहिं हिन वज़ीर बादशाह खां पुछो, बादशाह चयोसि हो उहो आलिम अचे थो, भले मुंहिंजो इलाज करे, या तनाई में हुनजा सभु शराइत मूंखे मंज़ूर आहिनि। उन तनाई में हुनखे बादशाह घुरायोसि, उन आलिम उन राहिब उन बादशाह खां पुछोसि, बादशाह इहो जेको तुंहिंजो मर्ज़ आहे सो ज़मीन जो मर्ज़ न, इहो आसमानी को मर्ज़ आहे। आउं तोखां पुछां थो, मूंखे सच सच ॿुधाए, तो को इरादो अहिड़ो को बुरो इरादो कयो? बादशाह चयोसि, हो दिलि में हिकिड़ो इहो इरादो कयो, हिननि इलाइक़े वारे मुंहिंजी ताज़ीम कोन कई, काबतुल्लाह जी ताज़ीम था कनि, ऐं हिन काबतुल्लाह खे ठाहिण जो मूं इरादो कयो। आलिम सगोरी थी वियोसि, बादशाह हिन इरादे खां रुजू कर, तुंहिंजी बीमारी पाण ई ख़तम थी वेंदी। बादशाह दिली दिल में तौबा कयो त या अल्लाह, जेको मूं इरादो कयो बुरो काबतुल्लाह खे ठाहिण जो, इहो इरादो जॾहिं पंहिंजो ख़तरनाक जेको अज़म जेको इरादो हुन खां रुजू कयईं, फौरन अल्लाह ताला हुनखे सिहत नसीब फरमाए छॾे। बादशाह हाणे कूच थो करे वापसि थो वञे, पंहिंजे लश्कर सां आलिमनि सां गॾु लश्कर सां वापसि हलंदे 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 मदीने पाक में अची करे पुॻा वापसि। उन वक़्तु मदीनो नालो कोन होसि, यसरब नालो होसि उन वक़्तु। यसरबी आबादी कान हुई एतिरो, लेकिन सिर्फ़ु किताबनि में अचे थो को पाणी जो चश्मो या कुंवर हो, उते बहरहाल इहो चश्मो पाणी जो। पोइ राति जो वञी थी करे रहिया, कि आलिमनि जी जमात बि हिन सां गॾु हुई। आलिमनि राति जो किताब जेके आसमानी पढ़ियूं हुयूं, उन्हनि जे हवाले सां उन्हनि पाण में मीटिंग कई, सलाह कई, मशवरो कयूं, जेको आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा ईंदो, इन जी जाइ हिजरत हीअ बणजंदी, इहो नबी हिन जॻह ते ईंदो। ओञाणियूं निशानियूं सभु उन्हनि खे मालूमात थिए त आख़िरी नबी हिन जॻह ते ईंदो। पोइ बादशाह राति जो इन्हनि उलमा राति जो मीटिंग करे छॾे, 400 जे लॻभॻि आलिम वॾा हुआ। उन्हनि चयो त बादशाह असांखे मारे चाहे फांसी ॾे, जीअं बि करे असां हिन ई जॻह ते रहंदासीं, हिन ई जॻह ते मरंदासीं, उन आख़िरी नबी मोहम्मद जे इंतज़ार में असां हिते रहंदासीं। सुबुह जो वक़्तु थियो, बादशाह सभिनी पंहिंजे लश्करनि खे चयो तयारु थियो, सभु हलूं था। लश्करी तयारु थिया। वज़ीर बादशाह जो जेको वॾो हो उन चयो त बादशाह 400 आलिम असांखे हलनि ई कोन था। बादशाह घुरायो, अचो आलिम सभिनी घुरायो,
छाला ॿुधायो पोइ सभिनी आलिमनि इहो जवाब ॾिनो त आहे असांजा बादशाह असां तुंहिंजो हर हुकुम मञोसीं पर हीअ उहा सरज़मीन आहे जंहिंजे मथां आख़िरी नबी हिजरत करे ईंदो असांजो इरादो इहो त असां हुन नबी जे इंतज़ार में हिते रहूं बादशाह जॾहिं इहा मादी होॾा मोचड़ लॻा हुआ बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त काबतुल्लाह खे जेको आबाद करण वारो उहो नबी ईंदो इहो हिन जॻह ते हिजरत करे ईंदो बादशाह जॾहिं ॻाल्हि ॿुधी इन आलिमनि खे चवणु लॻो त आहे उलमा जी जमात आउं बि अव्हां सां गॾु इंतज़ार थो कयां हुन आख़िरी नबीअ जो लश्करियुनि खे इजाज़त ॾेई छॾी आहे पहिरीं ऑर्डर इहो कयो त हिन इलाइक़े में पूरा 400 घर बनाया वञनि हिननि उलमानि जा ऐं हिकिड़ो घर हुनजे लाइ बनायो जेको आख़िरी नबी ईंदो हुनजे लाइ बि हिकिड़ो घर बनाए छॾियो हुज़ूर सल्लल्लाहु पहिरीं ॻाल्हि आहे ऐं केरु चयो त छेला त नबी जो ज़िक्र करियो छेला त नबी जो मिलाद मनायो 1000 साल जी पहिरीं ॻाल्हि आहे बादशाह जे आदेश सां 400 घर हिन आलिमनि जे लाइ तयारु थिया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर बि तयारु थियो पोइ उते रहिया तक़रीबन पूरो साल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतज़ार में इहो तुब्बा बादशाह हिते रहियो पोइ जॾहिं साल पूरो थियो पोइ हिन आलिमनि की जीअं त आलिमो मूं इंतज़ार सॼो साल कयो मां पर आउं वापसि हलियो थो वञा आउं की ख़त थो ॾेई वञा उहो नबी आयो त इहो मुंहिंजो ख़त ॾेई जाऊं ख़त लिखी ॾिना हुनजो जेको वॾो आलिम हो उन्हनि जे ख़त हवाले करे छॾिया पाण हलियो हुयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर बि बनायो पोइ इहो वक़्तु गुज़रंदो हुयो सिलसिलो जारी सारी रहियो पोइ इहे जेके आलिम 400 उनजो खानदान नस्ल दर नस्ल उहो सिलसिलो जारी सारी रहियो जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जे सरज़मीन ते पैदा थिया तक़रीबन 53 साल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जी सरज़मीन ते गुज़ारिया 53 साल बाक़ी 10 साल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने में आया 53 साल पैदाइश का वठी हिजरत का पहिरीं जेके आहिनि 53 साल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में रहिया ऐलान नबूवत खां बाद भी 13 साल नबी साईं मके में रहिया पोइ 13 सालनि खां बाद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई मदीने जी तरफ़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो हिजरत वारा वाक़िया तव्हां ॿुधायो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके मां निकिता हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां गॾु जॾहिं ओ जेके ॿिया बि साहबा किराम विया हुआ मदीने जी तरफ़ तबलीग जे लाइ दीन जा अहकाम पुॼाइण जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं मोकिले छॾिया हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ बि उन्हनि में हो वो खत ये सिलसिलो खत जो ओ आख़िर हज़रत इन साहबा किराम ताईं अची करे पुॻो साहबा किराम जे नज़र में इहो खत बि 1000 साल खां बाद वञी करे मिलियो इहो खत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां निकिता हिकिड़े मक़ाम ते हिकिड़ी जॻह ते अची करे पहुता मदीने वारनि पाण में मीटिंग कई आहे तुब्बा जेको खत ॾिनो हो कोशिशि करियो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो रस्ते में वञी करे खत पुॼायोसि रस्ते में खत पुॼा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था मके खां निकिता कई मोजात उते बि महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ज़ाहिर थिया जवां ॿुधो त उम्मे माबद हिकिड़ी औरत हुई हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि गॾु गुलाम बि महबूब सां गॾु उन इलाइक़े में अची करे पुॻा आहिनि उहा मेहमान नवाज़ औरत हुई उम्मे माबद मेहमान नवाज़ हुई रस्ते में आख़िर हिकिड़ो घर थो हुजे माण्हू पाणी चांहि उतां अचे अक्सर जंग में पीअनि त सहूलियतूं न हुयूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे गुलाम खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मोकिलियो वञो इन पोड़ी जीजा खे चओ तुंहिंजे घर में को खाधे जे लाइ चीज़ आहे त असां खाऊं उहा पोड़ी जवाब ॾींदो मुंहिंजे घर में का बि खाधे लाइ चीज़ आहे कान अयूं सभु हलियूं वेयूं आहिनि महबूब जे नज़र ते आई नज़र आई उन खां पुछां त जीजा इहा आई जेका आहे उन में खीर आहे इजाज़त आहे त असां आईअ मां जेको सो खीर ॾियूं जीजा चवणु लॻी बाबा हिन आईअ जे अंदरि इहा बीमार आहे सुकी आहे हिन में को खीर आहे कोन महबूब फरमायो त जीजा तूं इजाज़त ॾे खीर कढण मूं मोहम्मद जो कमु आहे तूं इजाज़त ॾे जीजा फरमायो त होगा वञो जेके ॼणी चाहियो था खीर कढण था इजाज़त आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां इहा आई पेश कई अल्लाह जे महबूब जो हथ मुबारक फेरियोसि रिवायतनि में अचे थो त आई माशाअल्लाह नौजवान बणिजी पई अईअ जो ओ सॼो खीर मां माशाअल्लाह भरिजी वियोसि महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ मां खीर ॾिनो
खीर ढुई करे सॼा बर्तन भरियूं। महबूब फरमाए त घर में जेके बर्तन आहिनि उहे बर्तन बि पेश कया, सभु भरिया, इहो मां खीर नथो घुटे ॾियां। इहो महबूब जो मौजो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खीर तनावल फरमाए अॻे त विया, पुछिया हुनजो घर वारो आयूं चारे वापसि अचे थो शाम जे टाइम ते, पुछे थो घर जे अंदरि अॼु मूंखे ख़ुशबू थी नज़र अची, आहे कंहिंजी आहे? अॻे घर जे अंदरि अंधेरो हो, ऊंदाही हुई, ज़ुल्मत हुई, अॼु असांजी घर पट सभु आबाद आहिनि, सबबु छो आहे? उहा जीजा चवण लॻी घर वारा, घर जे अंदरि हिकिड़ो आयो नूरानी चेहरे वारो आयो, मूं वटि ॿियो कुझु बि कोन्हे, बीमार आई हुई या वठी आहे, हथ मथां भेजऊं त कटोरा घर जा सॼा खीर मां भरिजी विया, खीर खुटे नथो। अल्लाह ताला ईमानी हिकिड़ो जज़्बो, ईमानी दौलत ख़ुदा नसीब थो फरमाए, पोइ अल्लाह ताला कहिड़ो मौजो थो ज़ाहिर फरमाए छॾे कंहिंजे लाइ। पोइ छा थियो, उनजे घरवारीअ ऐं उनजे घर वारे इहो महबूब जो मौजो ॾिसी करे फौरन इस्लाम क़बूल कयो, महबूब जे दरबार में अची करे हाज़िर थियसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया, मदीने में वञी करे पहुता, न रस्ते में वञनि था, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ वटि उहो ख़त सभिनी मशहूर करे, इहो ख़त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ हिकिड़े ईमानदार अमानतदार शख़्स जे हवाले कयो तो वहां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे तो वो ख़त वञी करे पुॼाए। उनजो शख़्स जो नालो हज़रत अबू लैला, उनजो ख़त हवाले कयो वहां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे तो उनजे ख़त हवाले कयो। इहो ख़त खणी वियो, वञी करे हिकिड़ी जॻह ते ॾिठाई, माण्हू आहिनि, रस्ते जे अंदरि माण्हू वेठा आहिनि। इहो वञी करे पुछई त केरु आहे? जवाब मिलियो त इहो अल्लाह जो आख़िरी नबी मोहम्मद मुस्तफ़ा जा साहबा किराम आहिनि। वञी करे जमात में बैठो, ईअं वॾी कचारी हुई, रस्ते में सफ़र में वो आया थे, उन कचारी में वञी करे बैठो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र मुबारक उनजे मथां पई। महबूब फरमाया अंत अबू लैला, अञा वो फरमाए त मूं नबी साईं ॾिठो बि कोन हो, अबू लैला ॾिठो बि कोन हो, सुञाणेसि बि कोन थो, अञा दुआ सलाम थिए ई कोन, सिर्फ़ु वञी करे वेठो आहे। मां बि पुछो तूं अबू लैला आहीं, तो वटि तुब्बा हुमैरी जो ख़त आहे? इहो असांजो नबी जेके घरनि जूं ख़बरूं थो ॾे, 1000 साल जूं पहिरियूं ख़बरूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनियूं पंहिंजे साहबा किराम, 1000 साल जूं। भाउ या रसूल अबू लैला या जेको तुब्बा हुमैरी ख़त रखियो, उहो अमानत तौर सां रखियो, उहो ख़त या रसूल अल्लाह या महबूब खे इहो ख़त पेश कयो। ख़बर न ख़त में छो? ख़त में इहो हो तय नबी आख़िर ज़मान, आउं तुंहिंजे इंतज़ार में साल सॼो रहियोसि, मूंखे तूं मिलियो ई कोन, आउं यमन जो बादशाह आहियां, आउं तुंहिंजे मथां सभिनि खां पहिरीं ईमान तो आहियां, रोज़े माशर मूं तुब्बा जी तूं सिफारिश करे जन्नत में मोकिले। अरे 1000 साल पहिरीं ईमान आणे करे महबूब जे शफ़ा जा उम्मीदवार बणिजी वेठा आहिनि। तासीब ये जेके प्रोग्राम कयूं था, ये जेके जलसा कयूं था, ये खैरो खैरात कयूं था, असांजो भी मकसद इहा त या रसूल अल्लाह क़यामत जे ॾींहुं जिते नफ़्सा नफ़्से जो आलम हूंदो, या रसूल असां गुनाहगारनि जी सिफारिश करे। इन उम्मीद ते मुसलमान वेठा आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करे मदीने जी तरफ़ अचनि था, सनिया हिकिड़े जबल जो नालो जबल आहे, पोइ मदीने जा नंढड़ा ॿार, मदीने जूं औरतूं, मदीने जा वॾा नंढा सभु पंहिंजे घरनि मां ॿाहिरि निकिता महबूब जी इस्तक़बाल लाइ। सनियतुल वदा जबल आहे। पोइ जॾहिं अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन घाटीअ मां जा ॿाहिरि निकिता आहिनि, जबल जे मथां ज़ाहिर थिया आहिनि, पोइ मदीने जे ॿारनि, मर्दनि, औरतनि, वॾनि नंढनि महबूब जी शान में इहा शार पढ़िया आहिनि। तलअ अल बद्रु अलैना मिन सनियातिल वदा वजबत शुक्र अलैना मादा लिल्लाहि दाही। फरमाया तलअ अल बद्रु अलैना मिन सनियातिल वदा, सनियातुल वदा जबल जो नालो आहे, उन जबल जे मथां असांजे मथां 14 इंच जो चंड ज़ाहिर थियो आहे। पहिरीं रात जे चंड खे हिलाल चवंदा आहिनि,
जेको सनड़ हूंदो इहो हिलाल आहे पोइ थोरो चमकदार थी तो उनखे कमर चवंदासीं अरबी ज़बान में पोइ जॾहिं पूरे आबो ताब जे मथां रोशनाई फैलाए थो पोइ उनखे बदर था चवनि पोइ साहबान फरमा त असांजे लाइ महबूब ईअं अचे एतिरा चोॾहं जो चंड असांजे लाइ नज़र अचे महबूब जे इस्तक़बाल जे लाइ निकिता वेंदा दुरूद पाक पर हदीस याद है हदीस ॿुधाए दुरूद पाक दुरूद पाक पर महबूब अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना नबियना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी सल्लम बारिक अजमईन हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए फमाद फसाइद रिजाल वन निसा फौकल बुयूत वल गिलमान वल खिदम फि तुरुक युनादून या मोहम्मद या रसूल अल्लाह या मोहम्मद या रसूल अल्लाह। उस सहाबी रसूल फरमाते